अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाल आबदो। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सुधे समा वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त पहिरियों भेरो हुकूमत मज़दूरनि जी तरक़ीअ खे तरजीह ॾिनी। वज़ीर आज़म पनाहगाह जी सूरत में मज़दूरनि खे रिहाइश ॾेई रियासत जो महिमान बणायो। एहसास प्रोग्राम तहत मज़दूरनि खे 12,000 रुपया ॾिना विया। कोरोना वायरस सबबि मज़दूर तबिको मुतासिर थियो। हुकूमत पोरियतनि लाइ सिहत कार्ड जारी कयो। स्मार्ट लॉकडाउन बाबति हुकूमत ते तनक़ीद कई वई। वज़ीर आज़म हर पॉलिसी में मज़दूरनि खे तरजीह ॾिनी। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त हुकूमत पोरियतनि जी ज़िंदगीअ जे मयार खे बहितर करण लाइ पुरअज़म आहे। मुल्क जी मुआशी तरक़ीअ में मज़दूरनि जो किरदारु अहम आहे। मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां जारी कयल बयान में वज़ीर आज़म चयो त हीउ दिहाड़ो असांखे उन्हनि मज़दूरनि जी यादि ॾियारींदो आहे जिन पंहिंजे हक़नि लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं। वबा सबबि सभ खां वधीक ॾिहाड़ीदार तबिको मुतासिर थियो आहे। मौजूदा सूरतहाल में हुकूमत वॾो माली पैकेज ॾिनो। क़ौमी असेंबली में मुखालिफ़ धुर जे अॻवान शहबाज शरीफ़ चयो आहे त शिकागो खां शुरू थियल जिदोजहद अॼु बि जारी आहे। मज़दूर दुनिया खे संवारण जो बुनियाद बणिजंदा आहिनि। मज़दूर कंहिं बि मुआशिरे लाइ किरंगे वारी अॾीअ जी हैसियत रखनि था। रमज़ान जे भलारे महीने में मज़दूर ख़ासि ध्यान जा मुस्तहिक़ आहिनि, पर अफ़सोस आहे त हुकूमत मज़दूर ऐं ॾिहाड़ीदार तबिके खे रिलीफ राशन न पहुचाए सघी आहे। सिंध समेत सॼी दुनिया में शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ अॼु मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। कोरोना वायरस सबबि मुल्क जे कंहिं बि हिसे में रैली कढण या सेमिनार कोठाइण समेत ॿियनि तक़रीबुनि ते पाबंदी लागू हूंदी। नून लीग तर्जुमान मरियम औरंगज़ेब वज़ीर आज़म जी दिमाग़ी हालत ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। मरियम औरंगज़ेब चवे थी, इमरान साहब हुक्मरान अवां आहियो, अशराफिया केरु आहे जंहिं लॉकडाउन कयो। इमरान खान जे पंहिंजनि ई फ़ैसिलनि ख़िलाफ़ मुज़म्मती बयान परेशान कंदड़ आहिनि। जारी कयल बयान में नून लीग तर्जुमान चयो त वज़ीर आज़म दिमाग़ी मुंझारो ख़त्म करण लाइ डॉक्टरनि सां राब्तो करे। ज़हनी परेशानी मुल्क ऐं अवाम लाइ ख़तरनाक पैगाम आहे। मुल्क में कोरोना वायरस सबबि मुतासिरनि जो अंगु 16,817 थी वियो। 385 ॼणा हयातियूं विञाए विछा। सिंध में 6,053, पंजाब में 6,340, बलोचिस्तान में 1,049, केपी में 2,627, गिलगित बल्तिस्तान में 339, इस्लामाबाद में 343। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में माकड़ जा कटक पहुची विया। माकड़ फसल तोड़े वणनि जा पन ऐं गाह खाइण लॻी। खैरपुर, मनहड़ो, नवाबशाह, मेहर ऐं ॿियनि शहरनि में माकड़ फसल खाई नास करे छॾिया। आबाद गार तोड़े कुड़मियुनि जा मथे ते हथ अची विया। हुकूमत खां माकड़ मार फुहारो कराइण जो मुतालबो। रमज़ान जे भलारे महीने में मुनाफ़िक़ोरनि आम वाहिपे जी शयुनि जा अघ ॿीणा करे छॾिया। लॉकडाउन सटियल माण्हू परेशान। भाॼियुनि जा अघ बि आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। मुख़्तलिफ़ शहरनि में खाधे पीते जी शयुनि जा अघ वापारियुनि ॿीणा करे छॾिया। ग़रीब माण्हू भाॼियूं वठण खां बि लाचार बणिजी विया। बसर, पटाटा ऐं ॿियनि भाॼियुनि जे अघनि माण्हुनि जा मथा चकराए छॾिया। ऐं दादू वेझो कुतनि जो ॾाढ़ियल नींगर ज़ख़्मनि जा सूर नसंदे फौत थी वियो। ॻोठ दोदाणी जमाली में 6 कुतनि 4 वरनि जे नींगर हली दोस्त जमाली खे ॾाढी ज़ख़्मी करे विधो।
जंहिंखे गणतीअ जोगी हालत में नवाबशाह अस्पताल अनियो वियो, जिते हू ज़ख़्मनि जी सट न सहंदे फौत थी वियो। This headline news is brought to you by इन मेज़बानीअ खां वधीक ॿियो तोहफ़ो छा थींदो? आल मेज़बान, सच्चे मेज़बान जी सच्ची सुञाण। आपका हमारा बरसों का साथ नॉरस। चाइना मां घुरायल हाइब्रिड बिज वधीक फुटण जी सलाहियत, बीमारियुनि ख़िलाफ़ क़ुव्वत मुदाफ़ियत पंहिंजे इलाइक़े जे बाएतमाद डीलर खां हासिल करियो। मिर्च मज़ेदार त खाधो खुशबूदार। आहर जो चाहो बदलाओ, अंदर से तब्दीली लाओ। वाइटल पियो, जिंदगी जियो। लैला ब्यूटी क्रीम, जो आपके टाइम और कशिश सिर्फ चंद दिनों में। जो खट्टन गार्ड हाइब्रिड राइस सीट 042-353-202-44